जेकॾहिं अवां मैथ जा टीचर आहियो त पोइ क्लासरूम में वञो ऐं बोर्ड ते हिकु गोल दाइरो लॻायो ऐं पोइ अवां शागिर्दनि खां सवाल करियो त हीउ छा आहे त सभु जा सभु शागिर्द चवंदा साईं हीउ ज़ीरो आहे, कूड़ी। कसम खणी बीही रहंदा, मञींदा ई कोन इनखे ज़ीरो खां सवाइ का ॿी शइ। तव्हां हलिया वञो ॿाहिरि, क्लासरूम खां ॿाहिरि, कंहिं दीवार ते साॻियो ई दाइरो पायो, कंहिं अणपढ़ियल माण्हूअ खां पुछो त साईं हीउ छा आहे, त मुमकिन आहे त हू चवे त साईं हीअ चूड़ी आहे, साईं हीउ बाल आहे, या को ॿियो कुझु। मक़सदु ॻाल्हि जो हीअ त असां जेके अणपढ़ियल माण्हुनि खां पढ़ियल माण्हुनि खे वधीक ॾाहो सम्झंदा आहियूं त असांखे ॼाणे वठणु घुरिजे त ॾाहप सिर्फ़ु खुलियल ज़हननि में ई दाख़िल थींदी आहे, पर असां क्लासरूम में ॿारनि जा ज़हन बंदि करे छॾिया आहिनि। असांजा ॿार लकीर जा फ़क़ीर आहिनि। अवां हिकु लीको कढो, कंहिंखे मजाल आहे जो उनखे अलफ़ अंब खां सवाइ को ॿियो चई सघे, पर साॻी शइ जेकॾहिं तव्हां ॿाहिरि अणपढ़ियल माण्हूअ खे ॾेखारींदो त उन बाबति हू केतिरनि ई मुख़्तलिफ़ ख़्यालनि जो इज़हार कंदो। अणपढ़ियल माण्हू लकीर जो फ़क़ीर न आहे। ऐं हिते ॿी ॻाल्हि त असां जेको अणपढ़ियल माण्हुनि जी भेट में पढ़ियल लिखियल माण्हुनि खे वधीक सम्झंदा आहियूं त असांखे इहो बि इल्मु हुजणु घुरिजे त असां ही जेके बि पढ़िया लिखिया माण्हू आहियूं इहे सभु अणपढ़ियल माण्हुनि जा पढ़ायल आहियूं। जेका बि तालीम, जेका बि तहरीर असांजी नज़र मां गुज़रे थी आहे, हेसि ताईं पहुती आहे, उहा किन अणपढ़ियल माण्हुनि जे ई बुनियाद ते बीठल आहे। मतिलबु उहे माण्हू जॾहिं ॿोली लिखत जी सूरत में मौजूदु न हुई तॾहिं उन्हनि माण्हुनि जिन आवाज़नि खे के ख़ासि निशान ॾिना, जीअं सिंधीअ में 52 आहिनि, अंग्रेज़ीअ में 26 आहिनि, त उहे ख़ासि जेके निशान आहिनि ॿोलीअ जा, इन खां पहिरीं यानी जंहिं सभ खां पहिरीं हिकिड़ी लीक कढे उनखे अलफ़ जे आवाज़ जो निशान करार ॾिनो, उन खां पहिरीं अलफ़ जो निशान न हो, इहो अलफ़ अंब न हो, त पोइ उहो त ज़ाहिर आहे त अणपढ़ियल ई हो न। उन असांखे पढ़ायो त असां सभई अणपढ़ियल माण्हुनि जा पढ़ायल माण्हू आहियूं। सो असांखे उन्हनि जी इज़त करणु घुरिजे। मूं जेका ॻाल्हि पे कई क्लासरूम वारी, त असां शयुनि खे रटाए छॾियो आहे। असां हतमी इल्मु था ॾियूं ॿारनि खे। असांजा ॿार पंहिंजो अलॻि सां रायो नथा जोड़े सघनि। मूं अॻु बि चयो त असांखे इल्मु ॾियणु घुरिजे आगाही जे बुनियाद ते, यानी हिन इल्म जे ज़रिए ई असां हेसि ताईं पहुता आहियूं। ऐं साथियो, तव्हां जेके अॻिते सफ़र कंदव त तव्हांखे अलॻि सां गौर व फ़िक्र करणो पवंदो, इल्म जी नशोनुमा करणी पवंदी। ही ॻाल्हि जाम डिघी बि आहे, हिन जा ॿिया बि खोड़ सारा पासा आहिनि, पर इनखे मुख़्तसर करियूं था हिकिड़े नंढड़े मिसाल ते। त तव्हां क्लासरूम में कंहिं बि शागिर्द खे सॾु करियो, उनखां नालो पुछो, हुनजो को बि नालो हूंदो, बिलफर्ज़ हुनजो नालो राज आहे, त तव्हां हुनजे हथनि ॾे इशारो करियो ऐं तव्हां हुनखां पुछो त हीअ हथ कंहिंजा आहिनि, त हू चवंदो सर हीअ मुंहिंजा आहिनि। तव्हां हुनजे पेरनि ॾे इशारो करे पुछंदव तॾहिं बि चवंदो सर मुंहिंजा आहिनि। हुनजे चहिरे बाबति सवाल कंदव तॾहिं बि चवंदो सर मुंहिंजा आहिनि। ईअं तव्हां नुंहं खां चोटी ताईं समूरे जिस्म बाबति बि हुनखां पुछंदव त हू चवंदो त सर हीउ सभु कुझु मुंहिंजो आहे। त पोइ तव्हां हुनखे ॿुधायो
त ॾिसो ही सभु कुझु जेकॾहिं तव्हांजो आहे यानी तव्हांजी मिल्कियत आहे त पोइ तव्हां केरु तव्हां त ज़ाहिर आहे त के ॿिया थिया ऐं पोइ जॾहिं तव्हां पुछंदव तव्हां केरु त आइन मुमकिन आहे त शागिर्द चवंदो सर आउं राज आहियां त तव्हां उनखे ॿुधायो त सर बाबा राज त तव्हांजो नालो आहे न तव्हां अञा कुझु ॿियो आहियो वञो ऐं पंहिंजो पाण खे ॻोल्हियो दरियाफ़्त कयो इहे समूरा टैग्स आहिनि राज हिकिड़ो टैग आहे तव्हां न आहियो राज सुञाण जो ज़रियो आहे तव्हां न आहियो अहिड़े ई नमूने सां जेको कुझु असां पढ़ूं था या असांखे जेको हेसि ताईं जेको इल्मु ॾिनो वियो आहे ॿुधायो वियो आहे इहो हतमी कोन्हे बसि हिकिड़ी आगाही आहे तव्हां पंहिंजे ज़हन सां सोचो त तव्हां छा था सम्झो मोबाइल फ़ोन ॾिसो नालो हिन जो मोबाइल फ़ोन आहे पर जेकॾहिं तव्हां ईजाद करियो हा त हिन जो नालो छा रखो हा इन नमूने सां असां रटाफिकेशन मां आज़ादु थी शागिर्दनि जे ज़हननि में गौर व फ़िक्र जो ॿिज छटे सघूं था